नुशा फ़िरोज़ सिंधी अदबी संगत शाख हालानी जी दस्तूरी गजाणी नुशा फ़िरोज़ में मोहतरम तौक़ीर अहमद कुरैशी जी सदारत में थी गुज़री, जंहिंमें अदबी दोस्तनि शिरकत कई। गजाणी में जब्बार मल्हा पंहिंजो गज़ल पेश कयो, जिते फैज़ान अली वस्तड़ो चौसटो, प्रोफेसर अब्दुल वाहिद मेमण बेत ऐं हफ़ीज़ रहमान अब्बासी पिण पंहिंजो कलाम ॿुधाए महफ़िल खे चाह चंड लॻाया। इन मौक़े ते मोहतरम तौक़ीर अहमद कुरैशी पंहिंजो गज़ल इस्लाह ला पेश कयो, जंहिं ते निज़ामुद्दीन बाट, सैयद अमीर अली, सुमेर अली बाट ऐं ॿियनि सुञाण अदीबनि तरफ़ां तफ़सीली इस्लाही टिका टप्पणी कई वई, जेका तख़लीक़ी सिख्या लाइ इंतिहाई काराइती साबित थी। आख़िर में सदारती ख़िताब कंदे मोहतरम तौक़ीर अहमद कुरैशी चयो त अॼु हालानी जे अदबी दोस्तनि जो जज़्बो, शौक़ ऐं अदब सां लगाव ॾिसी दिलि खे बेहद ख़ुशी ऐं उत्साह हासिलु थियो आहे। इन ॻाल्हि मां चिटी तरह ज़ाहिर थिए थो त हितां जा अदीब पंहिंजे ॿोली अदब ऐं धरतीअ सां गहरी मोहबत रखनि था। हुन वधीक चयो त अहिड़ियूं गजाणियूं न रुॻो तख़लीक़ी सलाहियतुनि खे निखारनि थियूं, पर नवनि लिखंदड़नि लाइ सिख्या रहनुमाई जा बहितरीन मौक़ा फ़राहम कनि थियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।